अमन अमान जी सूरत हाल रुगो सिंध ऐं सिंध जी राजधानी कराची में ख़राब न आहे, पर पंजाब ऐं पंजाब जी राजधानी लाहौर में भी पुलिस जा कम लथा पिया आहिनि। लाहौर में चोर क़ौमी क्रिकेटर मोहम्मद हफ़ीज़ जे घर में घिड़ी ॿुहारो ॾेई विया। प्रोफेसर जे नाले सां मशहूर मोहम्मद हफ़ीज़ अॼुकल्ह PSL टूर्नामेंट जे सरगर्मियुनि में रुधल आहे। मोहम्मद हफ़ीज़ जी घरवारी ॿिए कंहिं कम सां इस्लामाबाद वियल हुई। आड़ीकाप चोरनि मौक़े जो भरपूर फ़ाइदो वठंदे मोहम्मद हफ़ीज़ जे घर में खाट हयो ऐं अल्ह तल्ह ॿुहारे विया। मोहम्मद हफ़ीज़ जे घरवारीअ जे चाचे जी फरियाद ते वाक़े जो केस दाख़िल करायो वियो आहे। FIR में चयो वियो आहे त चोर लखे रुपयनि जे मालियत जी परॾेही करंसी बि खणी विया। चोरी थियल परॾेही करंसी में 20,000 अमरीकी डॉलर, 4,000 बरतानवी पाउंड, 3,000 यूरो ऐं 5,000 अमाराती दरहम शामिल आहिनि। पुलिस FIR दर्ज कंदे चोरनि जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी आहे।